वालेकुम दोस्तों असांजी सॼी संगत जो जेको सफ़र हींअर रवां दवा आहे मिठी शहर तरफ़। सो बरसात जे मौसम में छो न कुदरत जा नज़ारा ॾिसजनि। सो मिठी शहर ॾांहुं असीं सभु रवाना आहियूं, जंहिंमें कादर सुमरो, बशीर सुमरो, दानियाल शाह, ज़ाहिर शाह, ज़ारिया बाबा दीदार करा यार, बाबा अब्दुल महद शाह, इस्माइल। सो तव्हांखे अॻियां सॼो सफ़र ॾेखारींदासीं त असांजो सफ़र कीअं गुज़रियो। इंशाल्लाह सुठो हिकिड़ो विलाग जी सूरत में। सो ॾिसंदा रहो ऐं शेयर करियो, महिरबानी। अरे हाणे असांजा ई भरदो ख़ाली हिननि जा मुंहिंजा थोरा पंहिंजा पंहिंजा सो दोस्तों मिठी ॾा सफ़र रवां दवा आहे। सो सोचियोसीं त के भिट ते बीजे ऐं थोरो उते आराम कजे ऐं थोरो उन माहौल खे इंजॉय कजे। सो संगत सॼी जेकी आहे उहा मौजूदु आहे। हाणे स्टाफ तली कहिड़ो आहे ख़बर कोन्हे इहो, पर हां मोडूर इहो असांजो दोस्त कादर सुमरो फोटोग्राफी कंदे। बशीर वीडियो भी भाई गाड़ियों हिते 4 व्हील हुजनि या त 125 गाॾी हुजे। तमाम मज़ेदार। सो जेकर तव्हां 125 गाड़ी आहे पोइ तव्हां भिट ते खणी वञी सघो था, गरीबाणी 125, न त तव्हां जेकी आहे 4 व्हील गाड़ी हुजेगा। सो हलो काक जिते पसिजे नींहं, न का रात न ॾींहं, सबका पसे प्रिय खे। कादर सुमरो पंहिंजी CD 70 खे आज़माए रहियो आहे। अॼु होंडा गाॾी वारनि खे घुरिजे त ॾिसिजे त होंडा गाॾी में केॾी ताक़त आहे।
सिटी 70 मुकाबलो 125 125। हवाई दोस्त असांजा लही अचनि पिया। हीअ असांजा दोस्त अचनि पिया भिट तां। हीअ स्क्रैच पिया लॻनि यार बि आऊं अचां सही ॻाल्हि आहे थींदी आहे त स्क्रैच कोन हणंदी आहे। सो दोस्तो आख़िरकार पुॼी विया आहियूं गड्डी भिट ते। मिठी शहर जी हिकिड़ो सुठी हिकिड़ी पॉइंट आहे गड्डी भिट। तव्हां हेठि ॾिसी सघो था शहर जो व्यू। ना लाइव कोने जो बता रहा ये असांजो प्यारो दोस्त अॼु असांखे गड्डी भिट ते मिली वियो आहे ऐं नेचर सां प्यार कंदड़ इहे दोस्त जॾहिं इन क़िस्म जी प्लेसिस ते ईंदा आहिनि त ज़ाहिर आहे पंहिंजा कैमरा ऐं सभु हथियार खणी ईंदा आहिनि। बिल्कुलु रिकॉर्डिंग कंदा आहिनि। सो दोस्त सुठो दोस्त मिली वियो असांखे। राम बि गड्डी भिट ते मिली वियो। सो ॿियो ॿुधायो कहिड़ी डिवाइस GoPro व्लॉगिंग कैमरा है। दोस्तों रात जे टाइम ते मिठी गड्डी भिट जो देख रात जे टाइम ते जेके गड्डी भिट जा नज़ारा आहिनि तव्हांखे ॾेखारियूं था। तो दोस्तों ये हुआ रात के टाइम गड्डी भिट जा नज़ारा। बरसात पई वई। सो दोस्तों हाणे भिट तां लहूं था, ॾिसूं था त केतिरे टाइम में जेको आहे भिट तां रोड ते पुॼूं था। सो तव्हां गॾु रहो असां सां सफ़र में। चढ़ण में तमाम टाइम घणो लगे तो, पर लहण में भिट तां देरी को थी लगे। सो दोस्तों थर जी भिटनि ते चढ़ण मथे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर लहण आसान हूंदो आहे। छो त तव्हां वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तों ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि थर जा।
बरसाति खां पोइ सुठो जेको आहे माशाल्लाह हिते जेको आहे गाह वग़ैरह थी वियो आहे, माना थर घुमण जहिड़ो थी वियो आहे। सो हीअ नज़ारा ताज़ी बारिश पयल आहे हिते। सो दोस्तों हेल साल तमामु सुठो वसकारो थर में थियो आहे, थर घुमण जहिड़ो आहे। सो सॼी मिठी ॾा सफ़र आहे। हाणे वञूं पिया खोस्की। सो ॿुधो कुझु बिरयानी खे रगड़ो पिया ॾियूं। अब्दुल कादर सुमरो, दानिशा, बशीर सुमरो, मिठी ॾा सफ़र आहे भाउ। सो दोस्तों तव्हांजो जॾहिं बि मिठी वञणु थिए त नेवी मोड़ या नेवी चक जे वेझो हिकिड़ी मशहूरु इहा होटल तव्हां ॾिसो पिया जेकी पोयां इन्हनि जी मशहूरु चांहि पीअणु न विसारींदा। तो सॼी संगत बीठी आहे हिते चांहि पीअण लाइ। अब्दुल कादर सुमरो, बशीर सुमरो, ज़ाहिर शाह, अब्दुल मुइज़ इस्माइल, दानिशा। सो बेहतरीन किस्म की चाय है, लशपश चाय है। नेवी बोर्ड, नेवी पंप, नेवी